औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी मौत जी फ़रिश्ते हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम सां गहरी दोस्ती हुई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो जेको इज़राइल अलैहिस्सलाम उन सां तमामु घणो प्यार ऐं दोस्ती हुई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम पुछो कीअं आयो आहीं। मलकुल मौत जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि आयो ऐं त पुछाईं तूं कीअं आयो आहीं। मलकुल मौत जवाबु ॾिनो मुलाक़ात लाइ आयो आहियां। हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो मूंखे तोसां हिकु ख़ासि ॻाल्हि करणी आहे, उहा हीअ आहे त जेकॾहिं मुंहिंजी मौत जो वक़्तु वेझो अचे त मूंखे पहिरीं ॿुधाइजांइ। मलकुल मौत वाइदो कयो त तुंहिंजी मौत खां पहिरीं तो वटि कासद रवानो कंदुसि। जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो आख़िरी वक़्तु आयो त हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम कासद बदिरां पाण आयो, यानी कासद न आयो, पाण आयो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो त तो मूंसां वाइदो कयो हो पहिरीं कासद मोकिलण जो, पर उन बदिरां तूं आयो आहीं। हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम फरमायो मूं कासद रवाना कया हा। हज़रत याकूब अलैहिस्सलाम पुछो कहिड़ा कासद तो रवाना कया, कहिड़ा तो कासद मोकिलिया। हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम फरमायो पहिरीं कासद तुंहिंजा वार कारनि मां अछा थी विया, इहो कासद पहिरियों आहे। ॿियो कासद तुंहिंजे बदन मां चुस्ती ऐं तवनाई ख़तमु थी वेंदी। टियों कासद तूं सॼो पीढ़ीअ में नमी वेंदी, यानी पोड़ो थी वेंदी, कमज़ोर थी वेंदी। हे टे तुंहिंजा कासद आहिनि। उहे मुंहिंजा टे कासद तो वटि पहुता या न पहुता। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो बेशक उहे कासद मौत जूं निशानियूं आहिनि, पर केरु सम्झे। अहिड़ी तरह असां वटि बि का निशानी अचे थी, ग़फ़लत सबबु इंसानु उन्हनि निशानियुनि ते गौर नथो करे। अल्लाह पाक असां सभिनी खे क़ब्र ऐं हशर जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत इज़राइल आयो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि, मूसा अलैहिस्सलाम न, हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि। हालांकि इज़राइल अलैहिस्सलाम जी गहरी दोस्ती भी हज़रत याकूब अलैहिस्सलाम सां, पर उन चयो मूंखे आगाह कजे। जॾहिं आगाह कई उन्हनि जा उहे टे कासद पता, कासद यानी त वॾी उमिरि में थी वियो, पोड़ो थी वियो, जवानी उन खां ख़तमु थी वई ऐं उन जा वार कारनि मां छा थी विया। त असां मुसलमाननि खे खपे त इन्हनि शयुनि जो अमल करियूं ऐं इन्हनि शयुनि खे यादि करियूं, आख़िरत जी बि तयारी करियूं। वाख़िरु दावाना अनिल हम्द।